हल्ला थी अंदर जा पलीत इंसान, आपकी माँ चोद के रख देंगे। धोखेबाज मतलबी मकार इंसान, असा सा रही नीमक खाई वरी असा जी गिला, अल्लाह थी जंगली बिला। मेरे प्यारे पाकिस्तान के कुछ खास मखसूस बगैर तो ये क्या कर रहे से हाणे बूट भी असा जा साफ लंड ले ले मेरा। जेकॾहिं पंहिंजी जान बचाइणी थी त पोइ शींहं खां परे रहणो थी। बोलने दे, तकलीफ हुआ है बेचारे को, बोल बोल। तू मुनाफिक अंदर खां अहिड़ो आहीं खोखलो जीअं शींहं लॻंदो आहे परे खां बिलो। माँ चुदाए, गाड़ मराओ सबके सब। लक्ष्य तू भी मरा ले, मैं भी मरा ले, तो मैं जा रहा हूँ, बाय। लहंदो हिकु टको भी न हुए, भॼी वञो अंदर जा कारा, तुंहिंजी बेइज़ती करण भी असां पंहिंजी तौहीन नथा समझी। शरीफ आहियूं त शरीफ रहण ॾे, जे असां बदिलियासीं त कई ॾींहं बारूद जी धप न वेंदी तुंहिंजे शहर मां। ये बात बहन के लोड़े। न अना में न कंदो गुरूर हां, मुनाफिकनि ऐं दुश्मननि जे लाइ वॾो सूर हां। के ज्यादा नाटक मत कर। कंहिंजी टेक ते न पंहिंजे दम ते थियो मशहूर हां। मेरा है ही नहीं भाई, मेरे पास लंडी नहीं। बाक़ी मुनाफिकनि जा आंडा पिता बुकियूं फिफड़ा सदाई साड़ींदो रहंदुसि, सदाई साड़ींदो रहंदुसि। मूंखे त बिल्कुलु सम्झ में कोन आयो त छा चयो, पर माण्हू जे लहजे मां सम्झी वियुसि त हू छा चवणु चाहिनि पिया। बाप है हम लोग तेरे, समझा।